नौशर फिरोज़ मां अव्हांखे अपडेट कंदासीं। ॻोठ तालिब सोलंकी जे रहवासियुनि जो बुनियादी सहूलतुनि, रोड रस्तनि ऐं नालियुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज। नौशर फिरोज़ जे ॻोठ तालिब सोलंकी जे रहवासियुनि बुनियादी सहूलतूं फराहम न थियण, रोड रस्ता ऐं नालियूं तामीर न थियण, सफ़ाई सुथराई जी नाक़िस सूरतहाल ऐं गंदगी ख़िलाफ़ एहतिजाज कयो। एहतिजाज में अलाबख्श सोलंकी, वाजिद सोलंकी, अब्दुल जब्बार वगण ऐं ॿियनि इलाइक़े वासियुनि शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतिजाज कंदड़नि अलाबख्श सोलंकी, वाजिद सोलंकी, अब्दुल जब्बार वगण चयो त ॻोठ तालिब सोलंकी में काफ़ी अरसे खां बुनियादी सहूलतुनि जी खोट आहे, जॾहिं त रोड रस्ता ऐं नालियूं न हुजण सबबि रहवासियुनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। बरसातुनि दौरान सूरतहाल वधीक ख़राब थी वञे थी ऐं गंदो पाणी घिटियुनि में बीहजी वञण सबबि रहवासियुनि जी अचु वञु बि मुतासिर थिए थी। उन्हनि चयो त ॻोठ में सफ़ाई जो मुनासिब इंतज़ाम न हुजण सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते गंदगी जा ढेर लॻल आहिनि, जंहिं करे बदबू ऐं मच्छरनि सबबि इलाइक़े वासियुनि खे सख़्त परेशानी आहे ऐं बीमारियुनि पखिड़िजण जो ख़दशो पिणु मौजूदु आहे। रहवासियुनि जो चवणो त म्यूनिसिपल ऐं ज़िले चेयरमैन खे इलाइक़े जे मसइलनि बाबति केतिरा ई भेरा आगाह कयो वियो, पर मसइलनि जे हल लाइ ख़ातिर ख़्वाह क़दम न खंया विया आहिनि। एहतिजाज कंदड़नि ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो वियो आहे त ॻोठ तालिब सोलंकी जा रोड रस्ता ऐं नालियूं तामीर कराए सफ़ाई सुथराई जो बहितर इंतज़ाम कयो वञे ऐं रहवासियुनि खे बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। हुननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त ॻोठ तालिब सोलंकी जे मसइलनि जो फ़ौरी नोटिस वठी अमली क़दम खंया वञनि। ॿी सूरत में हू पंहिंजो एहतिजाज वधीक वसी करण ते मजबूर थींदा।